अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे चार जेडीओ न्यूज़ ऐं वहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन बंड जी मैरापुर कोटड़ी कबीर रोड ते खोराक खाते जे इंस्पेक्टर अब्दुल हफ़ीज़ खोसो जो कणक जे 6 ट्रकुनि ते छापो। मैरापुर खां कराची कणक खणी वञण जे इतला मिलण ते ट्रकुनि जी चेकिंग कई वई, जंहिंमें कराची तरफ़ वेंदड़ ट्रकुनि में 3600 बोरियूं हथ कयूं वयूं। सिंध हुकूमत तरफ़ां कणक जे ज़िला बंदी करे कलम 174 लॻायो वियो आहे, जंहिं जे ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई। उन मौक़े ते खोराक खाते जे इंस्पेक्टर गैर क़ानूनी कराची मुंतक़िल थींदड़ ट्रकूं रोके वरितियूं ऐं कोटड़ी कबीर सेंटर ते कणक जूं बोरियूं लहिराए छॾियूं। खोराक खाते जे इंस्पेक्टर अब्दुल हफ़ीज़ खोसो सां राब्ते करण ते उन ॿुधायो त राति जे वक़्तु मैरापुर जा वापारी कणक कराची मोकिले रहिया हुआ, जंहिंजो असांखे इतला मिलियो ऐं कणक खणी वेंदड़ ट्रकुनि खे पकिड़े गवर्नमेंट जे मुक़ररु कयल सेंटर ते कणक लहिराई आहे ऐं क़ानूनी कार्रवाई पिणु कई वई। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।